साओ मिर्च खाई ॾेखार त 10 रुपया ॾींदासीं। मासूम ॿारड़ीअ जी गुरबत जो तमाशो लॻाइण वारी वीडियो वायरल थी वई आहे। साओ मिर्च खाइण सबबि मासूम ॿारड़ीअ जी अखियुनि मां लुड़क वही आया। वीडियो वायरल थियण बैदि ॿारड़ीअ खे मिर्च खाराईंदड़नि ते छिती तनक़ीद जो सिलसिलो जारी आहे। ग़रीबनि जी मदद नथा करे सघो त इन्हनि जो मज़ाक बि न उॾायो। सोशल मीडिया ते माण्हुनि पारां इहे तबसरा कया पिया वञनि। वीडियो टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियूं पिया। मासूम ॿारड़ी आहे जंहिंजी गुरबत जो मज़ाक उॾायो वियो आहे। मासूम ॿारड़ीअ जी गुरबत जो तमाशो लॻाइण वारी इहा वीडियो वायरल थी आहे, जेका टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियूं पिया। साओ मिर्च खाइण सबबि मासूम ॿारड़ीअ जी अखियुनि मां लुड़क वही आया आहिनि। वीडियो वायरल थियण बैदि ॿारड़ीअ खे मिर्च खाराईंदड़नि ते छिती तनक़ीद जो सिलसिलो जारी आहे। ग़रीबनि जी मदद नथा करे सघो त उन्हनि जो मज़ाक बि न उॾायो। सोशल मीडिया ते माण्हुनि अहिड़ा तबसरा कया आहिनि। जी नाज़रीन, ही वीडियो टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियो पिया। इंतिहाई ॾुखो ईंदड़ वीडियो आहे। मासूम ॿारड़ी जी गुरबत जो मज़ाक उॾायो वियो ऐं मासूम ॿारड़ीअ जी गुरबत जो तमाशो लॻाइण वारी इहा वीडियो सोशल मीडिया ते बि वायरल थी वई आहे, जेका टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियूं पिया। साओ मिर्च खाइण सबबि मासूम ॿारड़ीअ जी अखियुनि मां लुड़क वही आया आहिनि ऐं मासूम ॿारड़ी पंहिंजा इहे लुड़क लिकाइण जी कोशिश बि करे रही आहे ऐं चपनि ते मुर्क जेका आहे उहा ॾेखारे रही आहे। वीडियो वायरल थियण बैदि ॿारड़ीअ खे मिर्च खाराईंदड़नि ते छिती तनक़ीद जो सिलसिलो बि जारी आहे। ग़रीबनि जी मदद नथा करे सघो त उन्हनि जो मज़ाक बि न उॾायो। सोशल मीडिया ते माण्हुनि इहे तबसरा बि कया आहिनि। नाज़रीन, ही वीडियो टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियूं पिया, जंहिंमें मासूम ॿारड़ीअ जी गुरबत जो मज़ाक उॾायो वियो आहे। मासूम ॿारड़ीअ जी गुरबत जो तमाशो लॻाइण वारी इहा वीडियो वायरल थी वई आहे, जेका टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियूं पिया। असां भरपूर कोशिशि कई आहे त ख़बर पइजी सघे त हिन मासूम ॿारड़ीअ जो तालुक़ु कहिड़े इलाइक़े सां आहे, कहिड़े शहर सां आहे, पर असांखे इन जी ख़बर न पइजी सघी आहे। टाइम न्यूज़ सथ पारां ऐं पंहिंजी अख़बार जे सथ पारां अवां सभिनी ॾिसंदड़नि खे इहा अपील कयूं था त टाइम न्यूज़ जो जेको यूट्यूब चैनल आहे, पंहिंजी अख़बार जो यूट्यूब चैनल आहे ऐं फेसबुक ते जेके पेजिस आहिनि टाइम न्यूज़ जा, इन ॿारड़ीअ जी जेकॾहिं अवां सुञाणप करे सघो था, कंहिंखे ख़बर पइजी सघे थी त इन ॿारड़ीअ जो तालुक़ु किथां, कहिड़े इलाइक़े सां, कहिड़े घराणे सां आहे, त महिरबानी करे टाइम न्यूज़ ताईं उहे तफ़सील जेके आहिनि उहे पहुचाए वञनि त जीअं टाइम न्यूज़ इन मासूम ॿारड़ीअ जी मदद करे सघे। ही वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे, जेका टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियूं पिया। साओ मिर्च खाई ॾेखारण ते मासूम ॿारड़ीअ खे 10 रुपया ॾिना विया आहिनि। मासूम ॿारड़ीअ जी गुरबत जो इहो तमाशो लॻायो वियो, जेका वीडियो बि सोशल मीडिया ते वायरल थी आहे ऐं टाइम न्यूज़ जी स्क्रीन ते अव्हांखे ॾेखारियूं पिया। मासूम ॿारड़ी हिकु पासे साओ मिर्च खाइण खां पोइ उन जी अखियुनि में लुड़क अची विया आहिनि ऐं उहा लुड़क रोकण जी कोशिशि करे पई। ॿिए पासे 10 रुपया मिलण जी ख़ुशी जेका आहे उहा बि उन जे चहिरे ते वाज़े नज़र अची रही आहे। टाइम न्यूज़ कोशिशि कई त हिन मासूम ॿारड़ीअ जो पतो लॻाए सघिजे त हिन जो तालुक़ु कहिड़े इलाइक़े सां, कहिड़े शहर सां आहे, पर टाइम न्यूज़ खे त ख़बर न पइजी सघी। अवां सभिनी ॾिसंदड़नि खे टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार सथ पारां इहा अपील आहे त जेकॾहिं अव्हांखे इन मासूम ॿारड़ीअ बाबति का बि ॼाण मिले थी त अवां टाइम न्यूज़ जा जेके यूट्यूब चैनल्स आहिनि, फेसबुक ते जेके पेजिस आहिनि पंहिंजी अख़बार ऐं टाइम न्यूज़ जा, उन ते उहा ॼाण फ़राहम कयो त जीअं इन मासूम नींगरीअ जी वक़्त सिर मदद करे सघिजे।